नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त को बि ईअं न सम्झे त पाक भारत मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदो। ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो आहे। हाणे आलमी ताक़तूं ई अहम किरदारु अदा करे सघनि थियूं। अमेरिका मसइलो हल कराए सघे थो। असांखे बहितरी जी उमीद रखणु घुर्जे, पर ॿिनि जोहरी क़ुवतुनि में ख़तरनाक टकराव बि थी सघे थो। माण्हू हर सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहनि। वज़ीर आज़म इमरान खान रूसी टीवी खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त वालारियल कश्मीर में भारत ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। भारत जी ख़्वाहिश आहे त कश्मीर मसइलो दुनिया आॾो न अची सघे। आलमी बिरादरी मसइले ते ध्यानु ॾिनो त भारत जो भवाइतो चहिरो वाखो थी वेंदो। हुन वधीक चयो आहे त रूस, चीन, फ्रांस, जर्मनी ऐं बर्तानिया कश्मीर मसइले जे हल लाइ अहम किरदारु अदा करे सघनि था। रूसी सदर प्यूटिन ऐं चीनी सदर शी जिनपिंग ताक़तवर शख़्सियतूं आहिनि, पर इहो सम्झण बि ज़रूरी आहे त कश्मीर मसइलो ज़ाब्ते मां निकिरी बि सघे थो। वज़ीर आज़म जो वधीक चवणु हो त कश्मीर मसइले में अमेरिका अहम किरदारु अदा करे सघे थो। जेकॾहिं केरु मसइलो हल कराए सघे थो त उहो अमेरिका ई आहे। शायदि ट्रम्प खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो नाहे त भारत उन खे टियाकड़ी खां नथो रोके सघे। इमरान खान वधीक चयो आहे त को बि ईअं न सम्झे त पाक भारत मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदो। ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो आहे। असांखे आलमी बिरादरी मां बहितरी जी उमीद रखणु घुर्जे, पर कश्मीर मसइले ते ॿिनि जोहरी क़ुवतुनि में ख़तरनाक टकराव थी सघे थो। संदसि वधीक चवणु हो त इहा ख़तरनाक तरीन सूरत-हाल छा हूंदी, उन जो तसवुर बि नथो करे सघिजे। माण्हुनि खे हर तरह जी सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहणो पवंदो।